अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 17 अगस्त 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान जे मस्तूंग ऐं खुज़दार वारनि इलाइक़नि में फ़ौजी ऑपरेशन, ड्रोन हमला, लाड़काणे वासी नौजवान मारिजी वियो, सोराब सानी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। अब्दुल मालिक बलोच चयो आहे त बलूचिस्तान मसइले जो हल फ़ौजी ऑपरेशन नाहे। जीए सिंध तहरीक जो अॻवान अनवर बुर्दी खंभिजी वियो, बाज़ियाबी लाइ जामशोरे में एहतिजाज। क़ौमपरस्त अॻवाननि पारां आरज़ू सिंधी ऐं अनवर बुर्दी खे फ़ौरी तौर ते आज़ादु करण जो मुतालबो। साना जो इजलास, कराची खे सिंध खां धार करण वारनि साज़िशनि जी मज़मत। साना अॻवाननि चयो आहे त कराची सिंध जो लाज़मी हिसो आहे, विरहाङे वारनि साज़िशनि खे रद्द करियूं था। लंडन में सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी मान में आजियाणो। सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त सिंध तारीख़ जे इंतिहाई अहम ऐं नाज़ुक दौर मां गुज़रे पई। सिंधियन नेशनल कांग्रेस जी इलेक्शन, मोहब आज़ाद सदर चूंडिजी वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान में फ़ौजी ऑपरेशन जारी आहे, जॾहिं त ड्रोन हमला कया पिया वञनि, जंहिंजे करे शहरी निशानो बणिजी रहिया आहिनि। बलूचिस्तान जे ज़िले मस्तूंग जे इलाइक़े खड कोचामा मिलियल इतलाउनि मूजिबि शरीफ़ाबाद में पाकिस्तानी फोर्सिस पारां ड्रोन हमिलो कयो वियो, जंहिंजे नतीजे में लाड़काणे सां तालुक़ु रखंदड़ हबीबुल्लाह मारिजी वियो। ज़रियनि मूजिबि हबीबुल्लाह हारपे जो कमु कंदो हो। यादि रहे त 3 ॾींहंनि दौरान पाकिस्तानी फ़ौज जी बमबारी ऐं ड्रोन हमलनि में बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 30 खां वधीक शहरी मारिजी चुका आहिनि, जिन में औरतनि ऐं ॿारनि जो वॾो अंगु शामिलु आहे। खारान जे इलाइक़े लजी में जारी फ़ौजी ऑपरेशन दौरान ड्रोन हमले में हिकु ॿियो हारी सुल्तान मोहम्मद वल्द हाजी मलिक उस्मान सासोली पिणु हिकु ॾींहुं अॻु मारिजी वियो हो। गुज़िरियल हफ़्ते सोराब में पाकिस्तानी जंगी जहाज़नि जी बमबारी जो ख़ौफ़नाक वाक़ियो पेश आयो हो। बलूचिस्तान में फ़ौजी ड्रोन हमलनि बाबति इंसानी हक़नि जी कमीशन ऑफ पाकिस्तान पिणु बयान जारी करे वाक़िअनि जी मज़म्मत कई आहे ऐं हुकूमत ऐं फोर्सिस खां जवाबु तलब कयो आहे, जॾहिं त फोर्सिस जो मौक़िफ़ आहे त इन्हनि हमलनि में बलोच हथियारबंद तनज़ीमनि जे कारकुननि ऐं उन जे ठिकाणनि खे निशानो बणायो वियो हो। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाकिस्तानी फोर्सिस तरफ़ां फ़िज़ाई कार्रवाइनि, हेलीकॉप्टरनि, शेलिंग, ड्रोन हमलनि जा इतला आहिनि। मस्तूंग जे इलाइक़े ज़हरी में पिणु ड्रोन हमिलो कयो वियो, जॾहिं त हेलीकॉप्टरनि मां मुसलसल शेलिंग कई पई वञे। उन्हनि इलाइक़नि में मुसलसल धमाकनि जा आवाज़ ॿुधण में आया, जॾहिं त फ़ौजी ऑपरेशन जो सिलसिलो पिणु जारी आहे। पंजगोर में सिक्योरिटी ख़दशनि जे करे अहम शारा बंदि आहिनि। पंजगोर कॉलेज रोड जी बंदिश सबबि उन सां लाॻापियल ऑटो मार्केट में मुख़्तलिफ़ दुकान पिणु बंदि रहिया, जॾहिं त कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। ख़ौफ़ वारी सूरतहाल जे करे वापारी पिणु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सोराब में आम शहरियुनि जे क़त्ल ख़िलाफ़ बलूचिस्तान नेशनल पार्टी पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। बलूचिस्तान जे ज़िले सोराब में पाकिस्तानी फ़िज़ाया जी बमबारी ऐं आम शहरियुनि जे मारिजण ख़िलाफ़ बलूचिस्तान नेशनल पार्टीअ जे सॾ ते कोयटा, मस्तूंग, सोराब समेति मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कोयटा में पुलिस प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज रोकण लाइ प्रेस क्लब ॾांहुं वेंदड़ रस्ता बंदि करे छॾिया, जंहिंजे करे BNP जा कारकुन प्रेस क्लब पहुची न सघिया ऐं चमन फाटक भरिसां चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। BNP जे एहतिजाज दौरान सोराब वारे वाक़े जी मज़म्मत कंदे वाक़े जी आज़ादु अदालती जांच कराइण ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरीन बलूचिस्तान में फोर्सिस जूं फ़ौजी कार्रवायूं बंदि करण ऐं समूरनि लापता माण्हुनि खे बाजियाब कराइण जो पिणु मुतालबो करे रहिया हुआ।
कोयटा में BNP प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज जो ऐलान कयो हो, पर पुलिस प्रेस क्लब ॾांहुं वेंदड़ टेई रस्ता बंदि करे छॾिया हुआ। प्रेस क्लब ॿाहिरां वॾे अघ में पुलिस एहलकार मुक़ररु कया विया, जॾहिं त रस्तनि ते खारदार तारूं लॻाइण सां गॾु जेल ऐं पुलिस जूं गाॾियूं पिणु बीहारियूं वियूं। इन सूरतहाल सबबि BNP जे कारकुननि प्रेस क्लब बदिरां भरसाई चौक ते एहतजाज कयो ऐं सोराब सान्हे जी अदालती जांच जो मुतालबो पिणु कयो। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शाहराहनि ते हथियारबंदनि पारां नाकाबंदी जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे ऐं चेक पोस्टूं पिणु क़ाइमु कयूं वियूं आहिनि। सोराब में वॾे अघ में हथियारबंदनि शाहराह ते नाकाबंदी कई, जॾहिं त बिस्मिया पतक ऐं ज़ेक जे इलाइक़नि में पिणु वॾे अघ में हथियारबंदनि जी मौजूदगी जा इतला हुआ। गरनि हथियारनि सां लैस हथियारबंदनि मुख़्तलिफ़ हंधनि ते चेक पोस्टूं क़ाइमु करे शाहराह जो कंट्रोल संभाले वरितो। हथियारबंदनि ऐं पाकिस्तानी फोर्सिस विच में सख़्त चकरियूं पिणु थियूं। उन्हनि इलाइक़नि मां शदीद फायरिंग ऐं धमाकनि जा आवाज़ पिणु ॿुधा विया। वाज़े रहे त उन्हनि इलाइक़नि में बलोच वेढ़ाक हथियारबंद तनज़ीमूं सरगर्म रहंदियूं आयूं आहिनि। माज़ी में पिणु शाहराहनि ते नाकाबंदी ऐं पाकिस्तानी फोर्सिस ते हमलनि जा वाक़िआ थींदा रहिया आहिनि। बलोच सियासतदान डॉक्टर अब्दुल मालिक बलोच चयो आहे त रियासत खे बलूचिस्तान खे रुॻो स्ट्रेटेजिक नुक़्ते नज़र सां न पर सियासी तौर बि अहमियत ॾियणु घुरिजे। बलूचिस्तान में मौजूदु सियासी ख़ाल खे सियासी माण्हू ई भरे सघनि था। हुकूमत खे एतमाद बहाल करण लाइ अहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जिन सां अवाम ऐं रियासती इदारनि विच में फ़ासिलो घटिजे। हुन चयो त बलूचिस्तान मसइले जो हल सियासी आहे, जॾहिं त फ़ौजी ऑपरेशन मसइले जो हल नाहे। नेशनल पार्टी जे अॻुवाण ऐं अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर अब्दुल मालिक बलोच चयो त बलूचिस्तान हिन वक़्तु इंतिहाई ॾुखियनि हालतुनि मां गुज़री रहियो आहे। रियासत तरफ़ां ताक़त जे इस्तेमाल सां सूरतहाल वधीक ख़राब थी रही आहे। हुन वाज़ह कयो त बलूचिस्तान जे मसइले जो हल फ़ौजी ताक़त न पर सियासी अमल ॻाल्हियुनि ऐं अवाम जे एतमाद बहाल करण में आहे। पार्टी में नवनि साथियुनि जी शमूलियत वारी तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर अब्दुल मालिक बलोच चयो त नेशनल पार्टी जमहूरी ऐं अदम तशद्दुद वारी जदोजहद जारी रखंदी। मौजूदा हालतुनि में पार्टी तनज़ीमी जोड़जक खे मज़बूत करे रही आहे। नवां यूनिट क़ाइमु कया पिया वञनि। इस वक्त बाकी बलूचिस्तान एक मुश्किल हालात से गुजर रहा है और नौबत अब तो बर्बादी क्या कहते बमबारी से आप पहुंचा है। हमें यही खतरा था जो हम बार बार कह रहे हैं कि जी इस मसले का हल सियासी है, फौजी नहीं है। तो हमें अंदाज़ा था, मुझे तो जिन सीनियर सहाफ़ियों से मेरी बातचीत हुई थी, मुझे और भी ख़तरा बढ़ गए हैं जो सूरा में वाक़या हुआ कि अल्लाह ना करे बलूचिस्तान के कोने कोने पे ऐसा न हो कि सिर्फ और सिर्फ वहाँ पे हमारी माँ बेटियों को पता भी न हो उसको चलने की। नेशनल पार्टी की कोशिश है कि जमहूरी अंदाज पे अपनी जद्दोजहद को जारी रखेंगे और हम जिस फेज से गुजर रहे हैं इसमें यकीनन मोबिलाइजेशन का फेज नहीं है, लेकिन हम तमाम जो हमारे कायदीन यहाँ बैठे हुए और पीछे बैठे हुए हैं, हम अपनी तंजीम को मुनज़्ज़म कर रहे हैं। जहाँ कहीं हमारी तंजीम में तंजीमी ऑर्गेनाइजेशनल प्रॉब्लम्स आ गए हैं उनको हम सही कर रहे हैं, नए मेंबर साजी कर रहे हैं, यूनिट साजी कर रहे हैं, अपने स्ट्रक्चर को वो बना रहे हैं ताकि बलूचिस्तान के अवाम को एक मजबूत शऊरी और अदम तशद्दुद के पैरोकार हम पार्टी दे सकें। यकीनन इस गंभीर सूरत हाल में सर्वाइव करना बड़ा मुश्किल है और ख़ास तौर पर जमहूरी पार्टियों के लिए तो रोज़ ब रोज़ स्पेस बहुत कम हो रहा है, दोनों जानिब कम हो रहा है। और लेकिन हम अपनी सर्वाइवल की भी जंग लड़ रहे हैं और अवाम को मुनज़्ज़म करने की भी जंग लड़ रहे हैं। इन्हीं गुजारिशात के साथ मैं तमाम सीनियर सहाफ़ियों का मशकूर हूँ कि उन लोगों ने शॉर्ट नोटिस में यहाँ पे तशरीफ़ लाए
اور ہماری حوصلہ افزائی کی. اور ایک بار پھر میں اپنے دوستوں کا، میر احمد اس کے دوستوں کا مشکور ہیں کہ انہوں نے پارٹی کیا وجہ کرسی بھی جانتا ہے. دوسری بات میں ایک چیز کی وضاحت کروں، بلکہ ہم اس میں بڑے کمپین چلانے شروع کر رہے ہیں. یہ ایک پرانا حربہ ہے، جو بھی کوئی ایشو آ جاتا ہے ملک میں حل کرنے کی بجائے وہ نیا شوشہ چھوڑ لیتے ہیں. جیسے آج کل صوبوں کی بات کر رہے ہیں. بھائی یہ صوبوں کی ڈیمانڈ کس نے کی جو آپ کہہ رہے ہیں کہ ہم صوبے بنا رہے ہیں؟ کبھی 18ویں ترمیم کو رول بیک کرنے کے پیسے کی ضرورت ہو تو NFC ایوارڈز کی، تو نیشنل پارٹی نے اپنے میڈیا کو، جو میڈیا سیل ہے، ہم اس کے لیے متواتر کمپین چلا رہے ہیں کہ صوبے نہیں بننی چاہیے. صوبے جو بنیں گے وہ تاریخی طور پر بنیں گے اور اس کا جو کانسٹیٹیوشنل ایک فریم ورک ہے اس کے مطابق بنیں گے، کچھ لوگوں کی خواہش کے مطابق نہیں بنیں. عموماً یہ ہوتا ہے کہ جب بھی اسٹیبلشمنٹ کسی کو پریشرائز کرنے پہ آ جاتا ہے تو صوبوں کا شوشہ چھوڑ دیتا ہے. لیکن میں تمام پاکستان کی پارٹیوں کو فی الحال جو بڑی پارٹیاں ہیں، چاہے وہ پیپلز پارٹی ہو یا مسلم لیگ ہو یا JUI ہو، وہ اس حق میں نہیں ہیں. جو میں نے سنا ہے اور جو میرا تجزیہ ہے، میں سمجھتا ہوں کہ ان پارٹیوں کو چاہیے کہ کیا پاکستان کے سیاسی معاشی مشکلات کم ہیں جو مزید ان کو بڑھائے گی، اور ایک خاص طور پر صوبے نئے بنانا پاکستان کو مزید ایک آگ میں دھکیلنا ہے. اور نیشنل پارٹی اس کی بھرپور مزاحمت کرتی ہے، نہ کہ مذمت کرتی ہے بلکہ مزاحمت بھی کرے گی جو جمہوری حوالے سے. تو یہی گزارشات ہیں جو میں نے عرض کیے، اور بلوچستان جو صوبوں کے حوالے سے ہم اپنی کمپین انشاءاللہ ودن 1-2 دن میں شروع کر رہے ہیں. اب کوشش کریں گے کہ پاکستان کی تمام پولیٹیکل پارٹیز کو بھی ہم اپروچ کریں کہ جی یہ خامخواہ کا جو ہے نا ایک چیز کا وجود ہی نہیں ہے، آپ اس کو بار بار چھیڑتے کیوں ہیں. آپ تمام دوستوں کا شکریہ. साना जी जनरल बॉडी सिंध जी विरासत के गरियल तौर ते मुकमिल तौर रद्द करे छॾियो आहे. सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जी एमरजेंसी जनरल बॉडी गरजाणी मुनक़िद थी, उन में गरियल तौर ते हिकु जामे करारदाद मंज़ूर कई वई, जंहिंमें सिंध जी इलाइक़ाई सालिमत खे विरहाइण, टोड़ण, टुकरा करण या तब्दील करण लाइ कंहिं बि तजवीज़, कानून साज़ी, आइनी तरमीम, इंतज़ामी बंदोबस्त या ॿिए कंहिं बि क़दम खे मुकमिल तौर ते रद्द कयो वियो. सिंध जी विरासत बाबति ताज़नि तजवीज़नि, बयाननि तोड़े सियासी अॻभराइनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो. जनरल बॉडी इहो ऐलान कयो त सिंध लाज़मी तौर ते हिकु रहणु चाहे थी. साना जे इजलास दौरान तस्दीक कई वई त सिंध हिकु तारीख़ी वतन आहे जंहिंजी हज़ारे सालनि ते पखिड़ियल हिकु मुनफ़रिद जाग्राफ़ियाई, सक़ाफ़ती, लिसानियाती ऐं तहज़ीबी सुञाणप आहे. उन मौक़े ते ज़ोर ॾिनो वियो त सिंध जी इलाइक़ाई सालिमियत सिंधी अवाम जी तारीख़ी सुञाणप, विरसे ऐं इज्तिमाही शऊर खां जुदा नाहे. उन जो एहतराम ऐं तहफ़ुज़ थियणु घुरिजे. साना पाकिस्तान जे समूरनि आइनी इदारनि, चूंडियल निमेदनि, सियासी जमायतनि ऐं सरकारी अमलदारनि खे अपील कई त सूबाई हदनि में ख़दशनि जो एहतराम कयो वञे. तनज़ीम ज़ोर ॾिनो त सिंध जी इलाइक़ाई सालिमियत या हदनि खे मुतासिर कंदड़ को बि क़दम आइन, जमहूरी उसूलनि ऐं सिंध जे अवाम जी आज़ादाणे इज़हार थियल मर्ज़ी जी मुकमिल पैरवी खां सवाइ न कयो वञे. साना चयो त सिंध ते उन जे समूरनि मुस्तक़िल रहाकनि जो बराबरि हक़ आहे. ॿोली, नस्ल, मज़हब, फ़िरक़े या सियासी वाबस्तगी खां क़तई नज़र ऐं कंहिं बि बिरादरी
जे जाइज़ मसइलनि खे जमहूरी निज़ाम वसीलनि जे बराबरि विरासत मुसर मक़ामी हुकूमत ऐं शहरी सियासी हक़नि जे तहफ़ुज़ ज़रिए हल कयो वञे। साना सिंध में रहंदड़नि खे अपील कई त उहे हिकु पुरअमन ख़ुशहाल जमहूरी मुतहद सिंध में पंहिंजे गॾियल मुफ़ाद खे सुञाणनि। साना जी जनरल बॉडी ख़ासि तौर ते ॿीहर तस्दीक़ कई त कराची सिंध जो हिकु लाज़मी ऐं नाक़ाबिल अलहदगी हिसो आहे। तारीख़ी, जाग्राफ़ियाई, आइनी, मुआशी ऐं सक़ाफ़ती तौर ते साना कराची, हैदराबाद या कंहिं बि ॿिए शहर, ज़िले या इलाइक़े खे अलहदा करण जी कंहिं बि तजवीज़ खे मुकमल तौर ते रद्द कयो। साना समूरियुनि तनज़ीमनि खे अपील कई त उहे सिंध जे इलाइक़ाई सालिमियत, आइनी हक़नि, सक़ाफ़ती विरसे, ॿोली, कुदरती वसीलनि ऐं जमहूरी मुफ़ादनि जी हिमायत में हिकु मुतहद ऐं ज़िम्मेवार आवाज़ उथारिन। तनज़ीम पुरअमन वकालत, अवामी आगाही, इल्मी शमूलियत, जमहूरी इदारनि सां राब्ते ऐं दुनिया भर में सिंधी तनज़ीमनि जे विच में ताउन ते ज़ोर ॾिनो। जनरल बॉडी उन्हनि क़ुवतनि, फ़र्दनि, तनज़ीमनि ऐं मुफ़ादनि जी सख़्ती सां मज़म्मत कई जेके साना जी नज़र में सियासी, मुआशी, आबादियाती या ॿियनि मुफ़ादनि लाइ सिंध खे विरहाइण, टोड़ण या कमज़ोर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। साना उन्हनि कोशिशनि ते सख़्त ॻणती जो इज़हार कयो जेके सिंधी अवाम जे इज्तिमाही सियासी आवाज़ खे कमज़ोर करे सघनि थियूं या सिंध जी ज़मीन, कुदरती वसीलनि, शहरनि, सामूंडी पटी, पाणी ऐं ॿियनि असासनि ते ज़ाब्ते जो सबबु बणिजी सघनि थियूं। सिंधियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी इलेक्शन नेशनल कांग्रेस जे ऐवान मां मरकज़ी इलेक्शन कमेटीअ जे चेयरमैन लतीफ़ मेमण जी सदारत में थी। उन मौक़े ते सॼी सिंध जे ज़िले काउंसलरनि ऐं सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी बॉडी काउंसलरनि जी हैसियत में शिरकत कई, जिन वन पार्टी इलेक्शन सिस्टम तहत जमहूरी अंदाज़ सां इलेक्शन में वोट कास्ट कया, जंहिंजे नतीजे में एडवोकेट महबूब आज़ाद हिकु भेरो ॿीहर मरकज़ी सदर चूंडिजी वियो, जॾहिं त हालार रतड़ मरकज़ी नायब सदर, सारंग जोयो मरकज़ी जनरल सेक्रेटरी, गनी आजिज़ मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी, सोहणी जोयो ख़ज़ानची, कबूल सोलंगी मीडिया सेक्रेटरी चूंडिया विया। उन मौक़े ते सेंट्रल कमेटी जे मेंबरनि जी पिणु चूंड कई वई ऐं आख़िर में सिंधियन नेशनल कांग्रेस जी चूंडिजी आयल मरकज़ी बॉडी सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जी मरकज़ी बॉडी सेंट्रल कमेटी जे मेंबरनि समेत समूरनि डिवीज़ननि ऐं ज़िले जे उहिदेदारनि ऐं काउंसलरनि जदीद क़ौम परस्ती जे बानी रहबर सिंध साईं GM से जी मज़ार ते सिंध जो तरानो पढ़ी गॾियल तौर हल्फ़ खंयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया खे मौक़िफ़ ॾींदे चयो त सिंध खे हिन वक़्तु भित सां लॻाइण जी कोशिश कई पई वञे। सिंध जे वसीलनि ऐं हक़ हुक्मरानी ते अॻु में ई पंजाब साम्राज ऐं इस्टेब्लिशमेंट जो कब्ज़ो आहे। मथां वरी सिंध खे टोड़ण जूं साज़िशूं करण सां गॾु सिंध जे जियापे जे ज़रिए सिंधू दरिया मथां ग़ैर क़ानूनी तौरु जलालपुर कैनाल ऐं ॿिया डेम ठाहे सिंध खे मुकमल तौरु बंजर बणाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, जंहिं ॾाढ ख़िलाफ़ सिंध जूं सियासी जमायतूं पुरअमन एहतिजाज कनि थियूं त उन्हनि जे अॻुवाननि ऐं कारकुननि खे खंभे गुम कयो वञे थो या वरी मथनि कूड़ा केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे सियासी जदोजहद खे कुचलियो पियो वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस रहबर सिंध साईं GM सैयद जे सिंध जी क़ौमी आज़ादी जे नज़रिए खे रहनुमा उसूल बणाईंदे सिंध जी मुकमल सियासी, जाग्राफ़ियाई, इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती आज़ादी लाइ जाखोड़ जारी रखंदे जामशोरे मां पुलिस जीअं सिंध तहरीक जे अॻुवान अनवर बुर्दी खे खंभे खणी वई संसद बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। जामशोरे जे ॻोठ यूसुफ खोसो में A सेक्शन थाणे जी पुलिस क़ौम परस्त अॻुवान ऐं GA सिंध तहरीक जे मरकज़ी अॻुवान अनवर बुर्दी जे घर ते चढ़ाई करे खेसि खंभे गुम करे छॾियो आहे। इन हवाले सां वारसनि भाउ आबिद बुर्दी, एजाज़ बुर्दी, इम्तियाज़ बुर्दी, फैसल वॻण ऐं ॿियनि जामशोरे में एहतिजाज कंदे दाहियो त A सेक्शन पुलिस आधी राति ॻोठ यूसुफ खोसो में असांजे घर ते चढ़ाई करे कड़ो चाढ़ण बैदि अनवर बुर्दी खे पाण साण गॾु खंभे खणी वई। हुन चयो त असां A सेक्शन थाणे ते पहुची अनवर खे खंभण जो सबबु मालूम कयो त पुलिस कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त असांजे घर अंदरि दाख़िल थींदड़ पुलिस अमलदारनि खां पुछा ॻाछा कई। उन्हनि घर ते चढ़ाई करण खां मना कंदे चयो असां अनवर खे नाहे गिरफ़्तार कयो। हुननि चयो त अनवर बुर्दी खे कहिड़े ॾोह में खंभे गुम कयो वियो आहे इहो असांखे नाहे ॿुधाए वियो।
हूअ बेगुनाह आहे, सिंध परस्त आहे, क़ौम परस्त आहे, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ आहे। खेसि उन ॾोह में गिरफ़्तार कयो वियो आहे। जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी, जीए सिंध नारी मुहाज़ जी अॻुवाण आरज़ू सिंधी ऐं जीए सिंध तहरीक जे अॻुवाण अनवर बुर्दी जी गिरफ़्तारीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे गिरफ़्तारियुनि खे रियासी दहशतगर्दी करार ॾिनो आहे। सूर्या सिंधी मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते ॿिन्ही खे आज़ादु कयो वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस जी अॻुवाण ज़ैनब पीरज़ादो पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त जीए सिंध क़ौमी मुहाज़ जी मुतहरिक कारकुन आरज़ू सिंधी हिकु सिंध परस्त बाशऊर क़ौमी कारकुन आहे। हर वक़्तु हिन रियासत ख़िलाफ़ मुसलसल जदोजहद में रहंदी आहे। कामरेड आरज़ू सिंधी ते बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। खेसि काज़ी अहमद मां सख़्त तशदुद बाद गिरफ़्तार कयो वियो। कामरेड आरज़ूअ जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। काज़ी अहमद पुलिस पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। जीए सिंध मुहाज़ जी मरकज़ी क़यादत सैयद नवाज़ शाह भाॾाई, गफ़ार मिर्जत, इलाही बख़्श चाचड़, अयाज़ सोलंगी, डॉक्टर खुशहाल कालाणी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे काज़ी अहमद मां गिरफ़्तारी बाद गुम कयल जीए सिंध नारी मुहाज़ जी अॻुवाण आरज़ू सिंधू खे फ़ौरी तौर ज़ाहिर करण जो मुतालबो कयो आहे। जैकमाबाद मां खणी गिरफ़्तारी बाद गुम कयल मुहाज़ ज़िले अॻुवाण फ़ाइक़ जमाली, मुहाज़ अॻुवाण शुएब नुनारी जे वालिद खे फ़ौरन आज़ादु करण जो बि मुतालबो कयो आहे। अॻुवाणनि चयो आहे त जेकॾहिं गुम कयलनि मथां के केस दाख़िल आहिनि त खेनि अदालत में पेश कयो वञे। सिंध हुकूमत खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾियूं था, ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। सिंध जे अंदरि क़ौमी कारकुननि जे ख़िलाफ़ जारी अणऐलानिया ऑपरेशन जे हवाले सां जीए सिंध महाज़ जी सॼी क़यादत तव्हां ॾे हाज़िर थी आहे। मूंसां गॾु जीए सिंध महाज़ जा मरकज़ी अॻुवान अब्दुल गफ़ार मीरजत, इलाही बख़्श चाचड़ साहब, अयाज़ सोलंगी, डॉक्टर खुशहाल कालाणी साहब ऐं ॿिया तंज़ीम जा दोस्त साथी मौजूद आहिनि। असीं शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा जो तव्हां शार्प नोटिस ते असांखे पंहिंजो मौक़िफ़ अवाम जे आॾो पेश करण जो ही मौक़ो फ़राहम कयो आहे। अर्ज़ु कंदो हलां त हिकु डिघे अरसे खां वठी सिंध जे अंदरि क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ सरकारी सतह ते इंतकामी कार्रवायूं ऐं जबर बिना वक़्फ़े जे जारी ऐं सारी आहे। ख़ासि तौर ते साईं जीएम सैयद जे पैरोकारनि जे ख़िलाफ़ हर दौर में, हर हुकूमत में हिकु तशद्दुद ते ॿधल, नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म ते ॿधल रवैयो ऐं सरकारी गुंडागर्दी उहा जारी ऐं सारी रहंदी पई अचे। हिन वक़्त में सिंध में सूरताल ही आहे त जॾहिं नवनि सूबनि जो माहौल ठाहिण जी कोशिश पई थिए, उन्हनि जी एजेंडा ज़ाहिर थी आहे, तॾहिं हक़ीक़ी क़ौम दोस्त, वतन जे आशिक़नि ऐं सिंध मां जे बहर सां प्यार कंदड़ माण्हुनि पुरमन नमूने सां जॾहिं आवाज़ उथारणु शुरू कयो आहे त उन्हनि जी रस्ता रोक कई पई। इंतकामी कार्रवाई जो डिघो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिंमें सिंध जे केतिरनि ई क़ौम जमायतुनि खे निशानो बणायो पियो वञे, सहाफ़ियुनि खे निशानो बणायो पियो वञे, सोशल एक्टिविस्टनि खे निशानो बणायो पियो वञे, कलमकार जेके लिखनि था उन्हनि खे टारगेट कयो पियो वञे। मजमूई तरह ॼण सिविल मार्शल लॉ वारियूं हालतूं सिंध जे अंदरि पैदा कई वयूं आहिनि। हिन महिल जीए सिंध नारी महाज़ जी अॻुवाण अदी आरज़ू सिंधी, जंहिंखे 24 कलाकनि खां मथे अरसो गुज़री चुको आहे, काज़ी अमन पुलिस हुनखे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। अञा ताईं हुनखे अदालत में पेश न कयो वियो ऐं न वरी हुनजे वारसनि खे या पार्टी खे सरकार इहो ॿुधाइण जे लाइ तयारु आहे त आरज़ू सिंधी किथे आहे ऐं कहिड़ी पोज़ीशन में आहे। हुनखे काल्ह काज़ी अहमद मां
मर्द पुलिस एहलकारनि ते ॿधल वॾनि पुलिस जे अकालनि पंहिंजे खानगी मेडिकल सेंटर तां गिरफ़्तार कयो, तशद्दुद कंदे गिरफ़्तार कयो। हुन सां बदतमीज़ी, बेहयाई ऐं बदअख़लाक़ी जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं खेसि निहायती ग़लीज़ अंदाज़ में, निहायती अफ़सोसनाक अंदाज़ में खणी पुलिस जी मोबाइल में उछलायो वियो। उन खां पोइ जेका FIR दर्ज थी आहे, उन FIR में पुलिस मोक़िफ़ इख़्तियार कयो आहे त आलमू सिंधी फरार थी। असांखे ख़दशो आहे त आलमू सिंधी खे क़त्ल कयो वेंदो। आलमू सिंधी सां हिन वक़्तु ख़बर न आहे त कहिड़ो बदतरीन हुन ते तशद्दुद थींदो हुजे। इहा इंसानी हक़नि जी वायोलेशन आहे, कानून जी भञकड़ी आहे ऐं साॻे वक़्त ते इहो इंसाफ़ जो क़त्ल आहे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे वक़्ती सदर रोशन अली बुर्डो पारां सिंध एक्शन कमेटी तरफ़ां 22 अगस्त ते हैदराबाद में वहदत सिंध मार्च जे दावतनि जे सिलसिले में मुख़्तलिफ़ अॻुवान सां मुलाक़ातूं करे दावतूं पिणु ॾिनियूं वियूं। 22 अगस्त ते रथियल वहदत सिंध मार्च जूं तयारियूं बदस्तूर जारी आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह खे लंडन में मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां आजियाणा ॾिना विया। सैयद ज़ैन शाह खे बरतानिया में फ़क़ीर महमूद लाशारी तरफ़ां आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदड़ सिंधी वॾे अंग में शरीक थिया। सिंध यूनाइटेड पार्टी UK ऐं यूरोप पारां पिणु लंडन में सिंध जे मुस्तक़बिल जी बका, सिंधु दरिया ते ठहंदड़ केनालनि ऐं सिंध खे टोड़ण वारनि मनसूबनि ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस खे सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त सिंध जी वहदत ख़िलाफ़ ख़तरनाक ऐं मुनज़िम साज़िशूं कयूं पियूं वञनि। सिंधु दरिया समेत सिंध जे कुदरती वसीलनि ऐं क़ौमी सुञाणप ते वार कया पिया वञनि, जिन खे कंहिं बि सूरत में कामयाबु थियणु न ॾिनो वेंदो। सिंध जी वहदत ऐं हक़नि जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ धुरियुनि ऐं सौदेबाज़ी कंदड़ हुकूमत जे ऐवाननि में वेठल सिंध जे चूंडियल नुमाइंदनि जो घेरो तंग कयो वेंदो। सैयद ज़ैन शाह चयो त सिंध जे नौजवाननि में मूंखे उमेदु आहे त हू सिंध जी वहदत ऐं बका लाइ भरपूर मज़ाहिमत कंदा। हिन सिलसिले में असां सिंध जे क़ौमी ऐं मज़हबी जमायतुनि सां पिणु राब्तनि में आहियूं त जीअं गॾिजी हिकु ताक़त बणिजी सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि जी मज़ाहिमत करे सघिजे, जंहिंजी असांखे सुठी मोट मिली रही आहे। हुन चयो त सिंध जे अवाम खे सिंध जे हक़नि जो सौदो कंदड़ नुमाइंदनि खे पंहिंजनि वोटनि ज़रिए हुकूमती ऐवाननि में पहुचाइण बजाए सिंध जे उन्हनि सुजाण माण्हुनि खे हुकूमती ऐवाननि में पहुचाइणु घुरिजे जेके सिंध सां मुहबत कनि था ऐं सिंध ख़िलाफ़ थींदड़ मनसूबनि जी हमेशह सख़्तु मुखालफ़त कनि था। उन मौक़े ते गॾियल राय सां क़रारदाद पेश कंदे जलालपुर केनाल समेत सिंध दुश्मन मनसूबनि खे रोकणु, NFC जी मुनसिफ़ाणी विरासत खे यकीनी बणाइणु, सिंध खे टोड़ण वारनि मनसूबनि खे ऐं चनाब नदी ते डेम ठाहिणु समेत समूरनि सिंध दुश्मन मनसूबनि खे रद्द कयो वियो। ऐं तालीम ऐं सिहत खे करे था छॾी त पोइ हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो तव्हांखे रुॻो ऐलान करण जी ज़रूरत पवंदी आहे। इंतिज़ामी विरासत थी चुकी हूंदी, पोइ सूबा सर्वाइव न करे सघंदा, सूबा सर्वाइव न करे सघंदा ऐं पोइ चवंदा हिननि खे ख़तमु करे। ही सूबा के एडमिनिस्ट्रेटिव इलाइक़ा थोड़ी आहिनि, ही तारीख़ी वतन आहिनि जिन गॾिजी पाकिस्तान खे ठाहियो। जेकॾहिं पाकिस्तान कंहिं जंग जी सूरत में कोन ठहियो, पाकिस्तान कंहिं कंसेंट जे थ्रू ठहियो, उनजी वधीक तारीख़ में नथा वञूं त कीअं ठहियो, उन में कहिड़ी धांधली थी, पर कंसेंट सां ठहियो। ऐं ऑल इंडिया मुस्लिम लीग जो इंडियन नेशनल कांग्रेस जो सॼी इंडिया हिकिड़ो मुल्क हुजे या वरी RSS जो जेके हिते अखंड भारत आहे, हीउ हिकिड़ो मुल्क आहे, हीअ हिते हिकिड़ी क़ौमूं आहिनि, क़ौम आहे, हिकिड़ो इहो थॉट हो। मुस्लिम लीग उनखे सियासत में 40 ताईं असेंबली में न पई अची सघी। पोइ 1940 रेज़ोल्यूशन जेको लाहौर रेज़ोल्यूशन करे चइबो आहे, उन में इहो ख़्यालु ॾिनो त ही ख़ुदि मुख़्तार इलाइक़ा ऑटोनॉमस उहे गॾिजी हिकिड़ो फेडरेटिंग यूनिट ठाहिनि।
फेडरेशन ठाही ऐं उन खां पोइ ही सॼो तस्वुरु आयो त जेकॾहिं उनजे फेडरेटिंग यूनिट्स खे ई डिस्टर्ब था करणु चाहिनि ऐं विराइण था चाहिनि त पोइ मुस्लिम लीग जी थियरी ख़तम थी त पोइ यूनिट नए सिर सोचीनि त बाबा इन असां त फार्मूले में इन मां आया हुआसीं जेको मुस्लिम लीग जो 1940 जो जेकॾहिं उहो हाणे एप्लीकेबल न आहे, पाकिस्तान खे बचाए नथो सघे छो त हुन चयो न फ्लॉप स्टेट आहे। इन मोहसिन नकवी चयो त फ्लॉप स्टेट आहे ऐं उनजो सिस्टम फ्लॉप थी चुको आहे ऐं उन करे नवनि सूबनि ठाहिण जी ज़रूरत। पोइ त तव्हांजो 1940 रेज़ोल्यूशन जेका थियरी हुई उहा ग़लति हुई त उन करे मुंहिंजे ख़्याल में त इन घणे पोइते वञण सां असांखे इलाही ख़तरा आहिनि ऐं ही ताक़त जे ज़ोर ते करण जा ख़्वाह आहिनि ऐं बार बार उन जी ॻाल्हि कंदा था अचनि। त जीअं मूं तव्हांखे सवेल चयो त एडमिनिस्ट्रेटिव यूनिट सिंध में आणण जी कोशिशि कंदा त असां पुरुमीद आहियूं त उन शइ खे कंदासूं, फेल कंदासूं। पर एनवायरमेंट लाइ तबाह कुन रिवर जी माहौलियात खे तबाह कंदड़ अहिड़ियूं स्कीमूं ठहण जंहिंसां सिंधू नदी ख़तम थी वञे या मरी वञे। सिंधू डेड रिवर उनखे चइबो आहे जेका डेल्टा ताईं न पहुची सघे। ऐं हींअर जेके स्कीमूं आहिनि हिन वक़्तु असां तमामु 2 महीना खनि पाणी दरिया ताईं आणियूं था, समुंड ताईं, बाक़ी नथो अचे। असलम वेठो आहे ऐं वधा नथो करियां। जेकॾहिं इहे स्कीमूं अची वियूं त हिकिड़ी इरोजन थींदी आहे, ज़मीन जेका खाई सस्पेंडेड आहिनि, ईअं खणी चऊं त 144 कलम सिंध में पोइ साल खां वठी लागू आहे। सरकार जा प्रोग्राम थी सघनि था पर अपोज़िशन हुन ते जलसो नथी करे सघे। असीं अमलनि इंसानी हक़, माण्हू गुम थियण, सियासत में गिरफ़्तारियूं थियण, मूं ते बि 6 केस आहिनि, ॿिया बि असांजा जेके बासर आहिनि उन्हनि ते बि केस कया था छॾी। इन्हनि खे केरु ठीकु कंदो? इन ह्यूमन राइट्स जी वायलेशन आहे ऐं पब्लिक जो जेको वोट आहे उनजे लाइ जेका गवर्नेंस आहे उहा उनखे कंट्रोल करे वेठी आहे। इलेक्शन कमीशन उनखे कंट्रोल करे वेठी आहे। उन करे इन्हनि शयुनि खे, ह्यूमन राइट्स खे, गवर्नेंस खे ऐं उहे जेके असांखे एनवायरमेंट जे मुखालिफ़ जेके स्कीमूं अचनि थियूं उन्हनि खे ख़तमु करण लाइ असीं चवंदासूं त तव्हां पंहिंजो रोल अदा करियो। महिरबानी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी पारां खांसि पुछियल सवालनि जे जवाब मोकिले छॾिया आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे पुछियल सवालनि जे जवाब में चयो आहे त हू सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो आइनी वकील ऐं क़ौमी अवामी तहरीक जो सदर आहे। खांसि NCCIA कराची जी जांच जे हवाले सां जेके सवाल पुछा विया आहिनि तिन जे हवाले सां संदसि मौक़िफ़ आहे त आऊं क़ानूनी सहकार करण लाइ तयारु आहियां। सुवालनामे में मुबीना शिकायत या ॾोह जा बुनियादी तफ़सील ज़ाहिर नाहिन कया विया, जिन में मुबीना तक़रीर जी तारीख़ ऐं वक़्तु, उहा तारीख़ किथे कहिड़े हंध ते कई वई, उन जो हंधु या पस मंज़र, मुकमिल तक़रीर या ट्रांसक्रिप्ट, तक़रीर जा कहिड़ा मख़सूस लफ़्ज़ जुर्म करार ॾिना विया आहिनि, कहिड़ी एजेंसी जंहिं वीडियो या ऑडियो रिकॉर्डिंग ते भरोसो कयो, कहिड़ी सोशल मीडिया अकाउंट या प्लेटफार्म तां उहो मवादु वरितो वियो। सवालनामे में मौजूदु URL लिंक या पोस्ट मुबीना मवादु कहिड़ी तारीख़ ते अपलोड कयो वियो, शिकायत कंदड़ जी सुञाणप जेकॾहिं का आहे त, ऐं मुबीना ॾोह जा मख़सूस जुज़ शामिल आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे जे जवाब मूजिबि सवालनामे में हिकु मुंझाईंदड़ तरीक़ो इख़्तियार कयो वियो आहे ऐं बार बार ॼाणायल सोशल मीडिया ॻाल्हि ॿोल जी तक़रीर जंहिंजो बयानु ऐं रिकॉर्ड कयल तक़रीर जो ज़िक्र कयो वियो आहे। सवालनामे में इहो नाहे ॿुधायो वियो त संदसि ख़िलाफ़ु कहिड़ी मख़सूस तक़रीर जी इंक्वायरी थी रही आहे। इन्हनि हालतुनि में ख़ासि इहा तवक़ा नथी रखी सघिजे त हू हिकु ग़ैर मुतयन तक़रीर या बयान जी सुञाणप करे या अंदाज़ो लॻाए
जॾहिं त हुन पंहिंजी डिघी अवामी ऐं सियासी ज़िंदगी में केतिरियूं सियासी तक़रीरूं ऐं ख़िताब कया आहिनि। हुन पंहिंजे जवाब में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि जा हवाला बि ॾिना आहिनि, जिन में चयो वियो आहे त शहरियुनि खे सियासी ऐं समाजी इंसाफ़ ऐं तक़रीर ऐं सोच जी आज़ादी जो हक़ हासिलु आहे। सिंध हारी पोरियत कमेटी पारां सिंध खे विरहाइण जलालपुर केनाल ख़िलाफ़ फैज़ केरियो। ख़ालिद सोलंकी फैज़ मुग़ल सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी ख़ैर मोहम्मद लाखो, शाइर कलिंदर बख़्श मल्लाह ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त हारियुनि ऐं पोरियतनि खे ज़मीनूं ऐं रोज़गार ॾियण बजाए ॿाहिरें मुल्कनि जे कंपनियुनि खे वसीला विकिरो करे ॾिना पिया वञनि। सिंध खे विरहाए उते जे सरमाएदारनि खे कुर्सी जे लालच में भाड़ियो कयो वियो आहे। महिमान थी आयल सिंध ते कब्ज़े जी साज़िश करे रहिया आहिनि। सिंध जो माण्हू कंहिं बि सूरत में इम्कानी सूबे खे तस्लीम न कंदो। जलालपुर केनाल खे फ़ौरी तौर ते बंदि करे सिंध जो पाणी चोरी करणु बंदि कयो वञे। ॿी सूरत में सिंध अंदरि सख़्तु एहतजाज कयो वेंदो। गोलारची तालुके जे चक नंबर 5 मुल्तानी में नौजवान नदीम माछी ऐं आलिया फ़ातिमा कंबो जी पसंदि जी शादी खां पोइ पैदा थियल तकरार में माछी बिरादरी जे घरनि खे नुक़सानु पहुचाइण वारे मामले ख़िलाफ़ मुतासिर ख़ानदाननि गोलारची में एहतजाज कयो। एहतजाज कंदे हुननि दाहियो त लॻभॻि 60 कचा ऐं पका घर डाहे पट कया विया, जंहिं सबबि केतिरा ई ख़ानदान बेघर थी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त माछी बिरादरी जा माण्हू चक नंबर 5 में केतिरनि ई सालनि खां आबाद हुआ ऐं हारपो मज़दूरी कंदा हुआ। संदन दावा मूजिबि ॻोठ ख़ाली थियण खां पोइ घरनि मां सामान ऐं चौपायो माल बि खणी वञण सबबि लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते अज़ालो कयो वञे। अवामी तहरीक ज़िले बदीन जो इजलास बदीन में थियो, जंहिंखे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, मेहरान दरस, कामरान लाखे, मुख़्तियार बकारी, सतार गोपांग ऐं ॿियनि चयो त पंजाब जो हुक्मरान ऐं सिंध जो हुक्मरान तबिको मिली सिंध जा वसीला ज़मीनूं ऐं पाणी सिंधी क़ौम खां खसे हिकु सूबे जी बालादस्ती क़ाइमु करण लाइ कमु करे रहियो आहे, जंहिंसां मज़लूम क़ौमनि ऐं नंढनि सूबनि जी अवाम में मायूसियूं वधी रहियूं आहिनि, जंहिं करे मुल्की यकजहती खे नुक़सानु पहुचण जो अंदेशो वधी वियो आहे। हुननि वधीक चयो त हिन वक़्ति मुल्क में जमहूरियत जे नाले में मार्शल लॉ लागू थियल आहे। कंहिं बि माण्हू खे पंहिंजे ज़ाती ऐं इज्तमाही मसइलनि ते ॻाल्हाइण बि नथो ॾिनो वञे। सिंध खे ख़ासि करे सरदारनि, बोहतारनि ऐं जागीरदारनि जे हवाले करे तालीमी इदारा तबाह कया विया आहिनि। मनशात आम करे सिंध जे नौजवान नस्ल खे तबाह कयो पियो वञे। धारियुनि खे सिंध में आबाद करे सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। हुन चयो त सेप्टेम्बर में ज़िले सितह जी अवामी कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। इजलास में फाज़िल हालेपोटो, एडवोकेट रमज़ान रिंद, जाखरो नुहाणी, अहमद मलाह, माणक टालपुर, अली अहमद मेमण, दिलदार नुहाणी ऐं ॿिया पिणु वॾे अंग में शरीक थिया। मिरपुर ख़ास में क़तल थियल शागिर्दियाणी सवेरा उर्फ़ एकता लगारी जे खून सां इंसाफ़ लाइ संदसि वारसनि पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ज़ुबैर हसन पंवर, अली रज़ा बिरोही, नादर भेलार ऐं अली शबाणी कई। उन मौक़े ते चयो वियो त मिरपुर ख़ास में हिकु जनूनी शख़्स घर में दाख़िल थी एकता द्रावड़ खे क़तल करे पाण खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। न्याणी जे खून सां इंसाफ़ बजाए पुलिस वारसनि खे तंग करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त न्याणी जे खून सां फ़ौरी तौरु इंसाफ़ कयो वञे। गढ़ी हसन भरिसां जाड़ा वाह वटि कुझु महीना अॻु कुंडराणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि विच में थियल जहिड़े दौरान क़तल थी वियल इनायत जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां शाहरीनो उर्फ़ सवाली कुंडाणी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त काफ़ी महीना गुज़री वञण बावजूदि पुलिस मक़तूल नौजवान जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त गढ़ी हसन पुलिस मुबैना तौरु क़ातिलनि सां साथारी बणियल आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जूनियर साइंस टीचर लाइ IBA जी टेस्ट पास 50 खां वधीक मार्कूं खणंदड़ उमेदवारनि नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया। सखर, खैरपुर, नवाबशाह, लाड़काणो, कंबर, ठठे समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया।
हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं कनीज़ फातिमा, समीउल्ला, आकिब, मुमताज़, बिलाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त जूनियर साइंस टीचर जे लाइ IBA टेस्ट में 50 खां वधीक मार्कूं खयूं आहिनि, पर उन बावजूदि उमेदवारनि खे नौकरी नथी ॾिनी वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते असांखे नौकरियूं ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन